हिन सज़ा सां को फ़र्क़ु नथो पए, इहे सिर्फ़ु हिकिड़ो फ़र्क़ु पए थो त बुशरा साहिबा वरी जेल हली वियूं, वयूं ठीकु आहे। त हाणे हू अडियाला में ई हूंदियूं जिथे ख़ान बि आहिनि, हू ज़ाहिर वुमन सेक्शन में, औरतुनि जे सेक्शन में हूंदियूं, मर्दनि सेक्शन में। पर अगरि मुलाक़ातूं अंदरि थींदियूं त काफ़ी तफ़सील सां वरी मामलात डिस्कस थी वेंदा। हिकिड़ी ॻाल्हि। ॿी ॻाल्हि इहा त इहा ख़ान लाइ हिकिड़ी मतिलबु अगरि इहा एतमाद में वठी नथी आहे इहा सज़ा, त हीअ ख़ुदि ख़ान लाइ बि हिकिड़ो रुख़नो थी पियो सघे। त छाकाणि त पहिरीं CBM तौरु हिकिड़े एतमाद जी बहाली तौरु बुशरा साहिबा खे आज़ादु करायो वियो। अगरि हुनजी ज़ाल खे वापसि जेल में विझी छॾियो अथनि, लेकिन हुनजो बयानु जेको ख़ान जो ख़ुदि आयो आहे उहो हिकिड़ो बिल्कुलु जनरल नॉलेज जो सुवालु आहे। बयानु आहे, ठीकु आहे, ये अदालते में बड़ा ये है वो है, पिछथरो बयानु आहे, को बि अहिड़ी सख़्तु ॻाल्हि न कई अथसि। त कहिड़ी ख़बर त पोयां जेका अंडरस्टैंडिंग हले पई उन में इहो ई हुजे त हीअं थींदो, पोइ हीअं करे पोइ हीअं थी वेंदो, त हीअ स्क्रिप्टेड हुजे सॼो मामिलो।